अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना यअकुलूना अर्रिबा ला यक़ूमूना इल्ला कमा यक़ूमुल्लज़ी यतख़ब्बतुहु अश-शैतानु मिनल मस ज़ालिका बिअन्नहुम क़ालू इन्नमल बैअु मिस्लुर रिबा व अहल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा फमन जाअहु मौइज़तुम मिर रब्बिहि फंतहा फलहु मा सलफ व अम्रुहु इलल्लाह व मन आद फउलाइका अस्हाबुन नारि हुम फ़ीहा खालिदून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला नफ़ली सदक़ात ऐं ख़ैरात खे बयानु फरमायो हो त उन जी केतिरी फ़ज़ीलत आहे ऐं ॾींहं जो ॾिजे या राति जो ॾिजे, ज़ाहिर करे ॾिजे या लिकाए ॾिजे, पंहिंजे जॻह ते समूरनि शयुनि जी फ़ज़ीलत ऐं उन जो अजुर आहे। त इन निस्बत सां अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला वरी व्याज जे मुतालिक़ बयानु फरमायो आहे। व्याज आहे छा? क़ुरान पाक उनखे रिबा जे लफ़्ज़नि सां बयानु फरमायो आहे। असां सिंधी उर्दू वारा उनखे सूद चवंदा आहियूं। क़ुरान पाक हिनखे रिबा जे लफ़्ज़नि सां बयानु कयो आहे। रिबा जी माना आहे वाधारो, ज़्यादती, कुझु वधीक। छा खां वधीक? हिकिड़ो माण्हू कंहिं ॿिए माण्हूअ खे उधारे तौर ते या कंहिं बि मक़सद ख़ातिर पैसा ॾिए थो पर उनखे वापसि वठिणा आहिनि। सवलनि लफ़्ज़नि में चऊं, कोई अचे थो पैसा वठे थो, अबा कुझु ॾींहंनि खां पोइ तोखे वापसि कंदुसि। हाणे वापसि जॾहिं ॾींदो, जंहिं ॾिनासि पैसा उहो उन पंहिंजे असुल रक़म खां कुझु वधीक वठे, हिनखे व्याज चइबो आहे। असुल रक़म खां वधीक वठे, हिनखे व्याज चइबो आहे। जाहिलियत जे दौर में क़ुरान पाक जे नाज़िल थियण खां पहिरियां हुज़ूर सलातो वसलाम जंहिंजे नुबूअत खां पहिरियां इहा ॻाल्हि अरब क़ौम जे अंदरि आम जाम हुई। जीअं शराब आम जाम हो, आहिस्ते आहिस्ते क़ुरान पाक नाज़िल थींदो वियो, अरब क़ौम जी तरबियत थींदी वई, शराब हराम थी वियो। अहिड़ा पक्का पुख़्ता थी विया जो शराब खे हथ बि न लाहींदा। हाणे जॾहिं हिन जाहिलियत जे रस्म ऐं रवाज में फाथल हुआ, कंहिंखे पैसा ॾींदा हुआ, जॾहिं वापसीअ जो दौरु ईंदो हो त कुझु वधाए वठंदा हुआ। पोइ जॾहिं उन्हनि खे चयो वियो क़ुरान पाक जे आयतूं नाज़िल थियण खां पोइ त बाबा हाणे इहो वधीक वठणु हराम थी वियो आहे, त जवाबु ॾिनऊं त इन्नमल बैउ मिस्लुर रिबा, वापार बि त इनखे ई चइबो आहे त कुझु वधीक थिए, बचत थिए। पोइ रिबा बि त इहो ई आहे। हिकिड़ी 50 रुपए जी शइ वठंदा आहियूं, 60-70 में खपाईंदा आहियूं। पोइ ज़ाहिर आहे 50 ते 60-70 10-20 बचा न, त पैसे ते मथां बचत थी थिए। पोइ सिधा सवां पैसा ॾींदा आहियूं, पैसनि ते बि मथां बचत वठंदा आहियूं। पोइ वापार बि व्याज जहिड़ो ई त आहे। तव्हां जंहिंखे व्याज था चओ उन दौर जो हू वापार खे बे चवंदा हुआ ऐं व्याज खे रिबा चवंदा हुआ। चयूं बे रिबा वांगुरु त आहे। असां सिंधीअ में खणी हुन जी माना कयूं त बाबा वापार बि सूद जहिड़ो ई त आहे, व्याज जहिड़ो ई त आहे। हुन में बि वधीक वठिबो आहे नफ़ो, हिन में बि वधीक आहे नफ़ो। अल्लाह तबारक व तआला इहे ॻाल्हियूं ज़रा कुझु हिननि आयतुनि जे अंदरि वज़ाहत सां सम्झाइण जे लाइ कुझु उसूल बयानु फरमाया। पोइ फ़क़ीहनि ऐं मुहद्दिसनि इन ॻाल्हि खे चिटो करे बयानु कयो त बाबा हिकिड़ो आहे नफ़ो, ॿियो आहे व्याज। वापार सॼे जो सॼे वापार में कहिड़ी बि जिन्स जो हुजे वापार, उन में नफ़ो हूंदो आहे।
ऐं नफ़े जो लफ़्ज़ इस्तेमालु तॾहिं कंदा आहियूं जॾहिं शइ खपाईंदा हिकिड़ी आहियूं, पोइ उन जी जेका असुल रक़म हूंदी आहे, जेतिरे में ख़रीद थियल हूंदी आहे, उन खां कुझु रुपया मथे मिलंदा आहिनि। उन मथे रक़म जेका मथे मिलंदी आहे उनखे नफ़ो चवंदा आहियूं। शइ खपाईंदा आहियूं, असुल रक़म खां कुझु मथे जेका मिलंदी आहे उनखे नफ़ो चवंदा आहियूं, फ़ाइदो चवंदा आहियूं। पर जे उन असुल रक़म खां बि घटि वई त उनखे नुक़सानु चवंदा आहियूं। असुल रक़म में वई त उनखे मूड़ चवंदा आहियूं। पोइ कॾहिं बि हीअं कोन थींदो आहे त कंहिं माण्हू खे पैसा ॾिजनि कहिड़े बि कम जे लाइ उधारा, पोइ जॾहिं उनखां पैसा वठिजनि त पोइ उनखां वरी वधीक वठिजे त उनखे बि चऊं त नफ़ो आहे, उनखे चवंदा आहियूं मथकी, उनखे चवंदा आहियूं सूद, उनखे चवंदा आहियूं वधीक, उनखे चवंदा आहियूं ब्याज। इनखे कॾहिं बि नफ़ो न चइबो आहे। उनखे कुझु वधीक ॾींदे, वधाए ॾींदे, हेतिरा ॾींदे, इनखे नफ़े जो नालो न ॾिबो आहे। ब्याज हिकु साॻी जिन्स ते वधीक करे वठण जो नालो आहे। ऐं वापारु शइ हिकिड़ी खपाइबी आहे, वठिबी वरी रक़म आहे। खपाइबी शइ आहे, वठिबी रक़म आहे। ब्याज ई आहे। मिसाल तौर ते 5000 हिकिड़े माण्हू खे ॾिनासीं, महीने खां पोइ 5000 खां 1 रुपयो बि 2 रुपया 5 रुपया बि वधीक वरितासीं त वधीक वारा पैसा ब्याज। बिल्कुलु वापार जी सूरत तो हाणे ॿुधायां। 5000 जी हिकिड़ी शइ खपाए ॾिनीसीं, हेॾां सिधा सवां 5000 ॾिनासीं, 5000 जी हेॾां शइ ॾिनीसीं, शइ खपाईसीं 5000 जी, उन ते असांखे 6000 मथे मिलियो, 6000 मिलिया। हेॾां 5000 ॾेई करे 1000 मथे वरितोसीं। सम्झण जी ॻाल्हि आहे इहा, 1000 होॾां बि मिलियो आहे वधीक, 1000 हेॾां बि मिलियो आहे वधीक। पॉइंट ही आहे नोट करण जहिड़ी, हिते शइ खपाए करे रक़म में 1000 वधीक वरितो आहे, हिते सिधा सवां पैसा ॾेई करे रक़म जहिड़ी मथे वरिती आहे। साॻी जिन्स ते वाधारो व्याज आहे, इनखे आराम चइबो आहे। ॿियो मिसाल मां हिन जो हीअं ॾियां, व्याज ऐं वापार जो फ़र्क़ु ज़ाहिर करण लाइ। हेॾां हिकिड़ो माण्हू कपिड़नि जो जोड़ो थो ॾे, शइ थी वई, कणिक जी बोरी थो ॾे, ज्वर जी बाजरीअ जी जवन जी बोरी थो ॾे, 15000 जी आहे, खपाए तो 16000 में थी मिले। पर हेॾां कणिक जी सिधी सही बोरी थो ॾे, तोड़े करे 100 किलो जी आहे, वठे तो जंहिंमहिल रक़म नथो वठे, उहा साॻी कणिक जी बोरी थो वठे, 5 किलो मथे थो वठे। जिन्स साॻी आहे अन्न जी, वधीक जेका वरितई उहा बि उन ई जिन्स जी शइ वधीक वरितई, साॻी जिन्स में वधीक वरितई। इहे 5 किलो मथां जेके वधीक वरितई आराम अथसि, इनखे व्याज चइबो आहे। हिते जेको कपिड़नि जो जोड़ो ॾिनई, कणिक जी बोरी ॾिनई, ज्वर जी बाजरी जी बोरी ॾिनई, उन ते जेका रक़म मिलेसि, हीअ जिन्स ज्वर जिन्स ॿी आहे, जव जिन्स ॿी आहे, कणिक जिन्स ॿी आहे, पैसा मिले थो ॿी जिन्स थी वई। हिते कणिक ॾेई करे कणिक वरिती आई, ज्वर ॾेई करे ज्वर वठंदो वधीक, आराम अथसि, व्याज चइबो। कणिक ॾेई कणिक वठंदो जिन्स साॻिए ते, व्याज चइबो। ईअं ई जेकॾहिं कपिड़नि जो जोड़ो साॻियो ई हिकिड़े ई ताके मां कटे करे उन साॻिए ई ताके मां 5 मीटर ॾेई करे 6 मीटर वठंदो, व्याज थींदसि। जिन्स साॻिए ते व्याज थींदो आहे, जिन्स मटिजी वई इहो वापारु आहे। उसूल वाज़े थी वियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, यादि रखो असां वापार ऐं व्याज में फ़र्क़ु बयानु कयो आहे। यमहक़ुल्लाहु रिबा व युर्बि सदक़ात। असांजे ॿुधायल उसूल मुताबिक़ व्याज आहे, असांजे ॿुधायल उसूल मुताबिक़ वापार आहे। वापार खे व्याज जहिड़ो न चओ। नफ़ो अगरचे हुन में बि आहे, नफ़ो हिन में बि आहे, पर हिन में नफ़ो शइ ते आहे, नफ़ो शइ ते ॿी शइ रक़म थी मिले। हिते जिन्स साॻी ते साॻो पैसो, पैसे ते पैसो थो मिले, कणिक ते कणिक थी मिले, ऐं ज्वर ते ज्वर थी मिले, बाजरे ते बाजरी थी मिले, चांवरनि ते चांवर थो मिले, साॻी जिन्स। इहा व्याज आहे। जिन्स हिकिड़ी ॾियो, वठो ॿी जिन्स लख भेरा वठो, इनखे वापारु चइबो आहे। दुनिया जो इहो उसूल आहे। अल्लाह जी फरमायो, व्याज ऐं वापार खे हिकु जहिड़ो न कजो। जेको असांजे ॿुधायल कानून उसूल खे मटाईंदो, उनखे हिकु जहिड़ो चवंदो, इहो मुजरिम आहे। इन मुजरिम खे असां सज़ा कहिड़ी ॾींदासीं, यादि रखो। अल्लाह ताला फरमायो, अल्लज़ीना याकुलून रिबा। इहो मुजरिम ॿिनि तरहनि सां गुनाहगार थियो। हिकु त असांजो चयो न वरितई, पंहिंजे मर्ज़ीअ ते हले,
ॿियो असांजे ॿुधायल शइ खे जंहिंखे असां हराम कयो उनखे वापार जहिड़ी सम्झी हलाल सम्झाई। असांजे हराम थियल शइ खे हलाल कई हिकिड़ो जुर्म, असां मना कयोसीं त हीअ हराम आहे उनखे हिन खाधो आहे असांजो चयो न वरितो आहे, हुक्म जी नाफ़रमानी कई आहे, ॿ जुर्म अथसि। अल्लाह से फरमायो अल्लज़ीन याकुलून रिबा, यादि रखो जेके वापार खाइनि था। लफ़्ज़ अहिड़ा अजीब आहिनि क़ुर पाक जा, अल्लज़ीन याकुलून रिबा जेके व्याज खाइनि था। साईं खाइण वारी सूरत जॾहिं थिए न, अनु अनाज वठूं जेका शइ खाऊं व्याज में, व्याज वारी रक़म मां जेका शइ वठी खाऊं या जेका शइ मिली आहे खाइण जहिड़ी, क़ुर ते चए थो त याकुलून रिबा जेके व्याज खाइनि था उन्हनि जे लाइ हराम आहे। पर असां जेकॾहिं कपिड़ो पायूं था त मथकीअ वारी रक़म मां या उन मथीअ रक़म मां ज़मीन जाइदाद वठूं था त या फर्नीचर जुती गाॾी वठूं था त क़ुर त चए थो जेको खाईंदो हराम आहे। असां शयूं अहिड़ियूं था वठूं जेके खाइजनि कोन थियूं, पाइजनि थियूं, चोड़जनि थियूं, पोइ उनजो जवाबु वरी बि सवलो आहे, हुनजो जवाबु वरी बि आसान आहे। मुआशिरे में ताबीर कबो आहे इहो, असां चवंदा आहियूं त बाबा करप्शन करे गलियूं खाई विया, गटर खाई विया, ढकण खाई विया, पोल तंबा खाई विया, सर्च लाइटूं खाई विया, सोलर प्लांट खाई विया, इहे सभु शयूं खाइण जूं ताबीर कबो आहे त इहे शयूं खाई विया माना हिननि जी रक़म खाई विया। अल्लाह तबारक व तआला बि इन तरह सां हर क़िस्म जे एतिराज़ करण वारनि माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ फ़क़ीरनि वाज़िह करे छॾियो, क़ुर पाक जे लफ़्ज़ ते मथां चंबड़ी पियो त अल्लाह साईं जो चयो आहे याकुलून रिबा जेके व्याज खाइनि था उन्हनि सां जंग आहे। जेके व्याज खाइनि था क़यामत जॾहिं क़ब्र में उथंदा त मोगा मोगा हूंदा, अहिड़ी तरह सां मोगा ॼण शैतान उन्हनि सां ईअं ॿधी करे यारी करे उनखे अहिड़ो चूसे रतो छॾे ॾिनो आहे जो हाणे जीअं मवाली भंग पी करे घुमे त पोइ लमारा हाणे होॾे होॾे ढकर वेठो हाणे थाबा खाए। क़ुर तो फरमाए त जॾहिं क़ब्रुनि मां उथंदा इहे व्याजी माण्हू त पोइ ईअं लोॾा पिया खाईंदा, ॼण शैतान जो चंबो लॻल अथनि, शैतान जे यारीअ में शैतान हिननि जी ॼण त रत चूसी आहे। अहिड़ी तरह सां मोगा हूंदा पिया, लमारा खाईंदा पिया, लोॾा खाईंदा पिया, धिका खाईंदा। पोइ हाणे सवाल करण वारनि खे जवाबु मिली वियो त जेके व्याज खाइनि था हाणे उन मुआशिरे वारे लफ़्ज़ ते ताबीर करे चइबो जेको व्याज वारी रक़म खाए थो, पोइ कहिड़ी बि तरह सां खाए, पाए, चोड़े, वठे, छा बि करे। अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीन याकुलून रिबा जेके व्याज खाइनि था ला यक़ूमून कोन उथी सघंदा क़ब्रुनि मां, जंहिं महिल असां उतारींदासीं उन वक़्तु इहे व्याजी क़ब्रुनि मां उथंदा त खड़ा ईअं कोन थी सघंदा। साईं खड़ा न थी सघंदा, फरमाईंदा न पोइ भला कीअं इहे क़ब्रुनि मां उथंदा, कीअं माशर जे मैदान में गॾु थींदा। अल्लाह से फरमायो इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतख़ब्बतु शैतानु मिनल मस, अहिड़ी तरह सां खड़ा थी सघंदा सिधा जीअं न को बीमार, को ज़हनी तौर ते मजनून, को चरियाण या को बेहोश माण्हू उथे पर मुकमल उथी न सघे, चेल सिधी करे पेरनि ते गोॾनि ते ज़ोर ॾे सिधो न थी सघे, अञा सिधो थियण जी करे त लोॾो अची पएसि किरी पए, या गोॾा वञी खुपनिसि या हथ वञी खुपनिसि, पोइ या बांबड़ा ॾे कुझु मथे उथे वरी लोॾो खाए वरी सिधो थिए वरी किरे, ईअं पोइ ढकर खाईंदो। अहिड़ी तरह सां ॼण त शैतान हुनखे टच कयो आहे, शैतान जिन हुनखे ॼण त भाकुर हयो आहे, या उन हिन जी रस चूसी आहे, या उन हिनखे अहिड़ो मलूलो कयो आहे जो हाणे मोगो थी पियो आहे। सवाल पैदा थियो साईं छाजे करे भला हिननि खे एॾी सज़ा, क़ब्रुनि मां उथंदा त मोगा मोगा हूंदा। फरमाई हा हिकु त व्याज खाधऊं, असां जंहिं शइ खे झलियो हो त हीअ नाहे खाइणी तव्हांखे, हिकु असांजी नाफ़रमानी कयूं व्याज खाधऊं। ॿियो ज़ालिक बिअन्नहुम क़ालू, इहो हिन जे करे मोगा मोगा थी उथंदा इन्नमल बय्यु मिस्लु रिबा क़ालू इन्नमल बय्यु मिस्लु रिबा। ॿियो जुर्म हीउ कयूं त व्याज खे बि वापार जहिड़ो चयूं, निस्बतूं बि अलॻि अथव। अबा व्याज वापार जहिड़ो त आहे, व्याज वापार जहिड़ो त आहे माना व्याज खे हलाल कयईं, वापार जो हलाल आहे। ॿियो लफ़्ज़ उबता थो करे, वापार व्याज जहिड़ो त आहे, वापार व्याज जहिड़ो या व्याज वापार जहिड़ो, ॿिन्हिनि निस्बतुनि में फ़र्क़ु थींदो। व्याज वापार जहिड़ो आहे माना वापार जो हलाल आहे त व्याज बि माना हराम खे हलाल कयईं। वरी हाणे ॿियो पासो था वठूं त
त वापार व्याज जहिड़ो आहे, त माना व्याज जो हराम हो त वापार बि निस्बत करण सां शइ जी असुलियत मटिजी वेंदी आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमल बैउ मिस्लुर रिबा, व्याज त असां हराम कयोसीं, पर हिननि व्याज खे बय सां निस्बत करे त वापार जो हलाल आहे, त हिननि व्याज बि हराम हलाल करे छॾियो। हालांकि अल्लाह तबारक व तआला वापार खे हलाल कयो ऐं व्याज खे हराम करे छॾियो। पोइ यादि रखो फमन जाउ मौइज़तुम मिन रब्बी, जंहिं माण्हू वटि असांजे तरफ़ खां संदसि रब जे तरफ़ खां नसीहत अचे पहुती फंतहा, पोइ मुड़ी वियो। यार क़ुर हदीस जे रोशनी में व्याज खाइण हराम आहे, इहा ॻाल्हि मूंखे न हुई ख़बर, या मां ॿुध सुध ते चङी तरह सम्झी कोन सघियोसि, हाणे यार मां सम्झी वियुमि चङी तरह। अल्लाह से फरमाए थो जंहिं माण्हू वटि क़ुर पाक जी इहा आयत पहुती, फरमाई संदसि रब जे तरफ़ खां नसीहत चङी तरह जंहिं माण्हू वटि पहुती फंतहा, पोइ मुड़ी वियो। साईं हाणे मां तौबा कई, न हुई ख़बर, अॼु पइजी वई, तौबा कयमि पकी, हाणे आइंदा व्याज न वठंदुसि, व्याज जो कारोबार, व्याज जो धंधो, व्याज जो कमु न कंदुसि, बसि। अल्लाह से फरमायो फंतहा, मुड़ी वियो। फलहु मा सलफ, पोइ एॾो रब अरहम राहिमीन आहे, फरमाए पोइ जेको थियो सो गुज़रियो, न कंदासीं हिसाब। मुड़ी वियो, नसीहत पहुतसि, पोइ मुड़ी वियो, रुकिजी पियो। फलहु मा सलफ, पोइ जेका थी सा गुज़री, बसि, न कंदासीं हिसाब। वामरुहु इलल्लाह, साईं त बि डपु थो थिए, तव्हां त चओ था त जेका थी सा गुज़री, पोइ असां जेका रक़म माण्हुनि जी फबाई आहे व्याज जे निस्बत सां कंहिं ग़रीब खे ई फबायो, अमीर त कोन फबंदा आहिनि, सादड़ा फबंदा आहिनि, सादड़ा या वीचारा जेके अकुल जा बेवकूफ़ मालदार हूंदा आहिनि पर अकुल में खुटल, या मालदार त हूंदा आहिनि पर कंहिं दोस्ती इश्क में या कंहिं मस्तीअ में सटियल हूंदा आहिनि, कंहिं न कंहिं तरह सां खुटल थिया, उहे फासंदा आहिनि। साईं पोइ इहो माली हुकूक माण्हुनि जा आहिनि, क़ुर पाक जूं ऐं हदीस पाक जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे त अल्लाह ताला पंहिंजा हक़ माफ़ कंदो, माण्हुनि जा हक़ माफ़ न कंदो। साईं पोइ तव्हां न चयो त जंहिंखां व्याज जी रक़म, व्याज जो पैसो कारोबार कंदड़ माण्हू नसीहत पहुतसि, हाणे मुड़ी वियो, पोइ जेका थी सा गुज़री, माना तव्हां माफ़ कंदव? बाननि जा हक़ आहिनि पैसा ॾियण वठण, त साईं पोइ उहे बि माफ़ कंदव? क़ुर पाक एॾो वॾो लफ़्ज़ फरमायो, फरमाई व अमरुहु इलल्लाह, इहो तुंहिंजो मामिलो अल्लाह जे हवाले आहे। रब तूं जे इन रक़म खे उन्हनि बाननि ताईं अहिड़े अंदाज़ में मोटाईंदो जिन माण्हुनि खां तो वरिती आहे व्याज जे नाले सां। हुननि खे बि ख़बर न हुई, तोखे बि ख़बर न हुई, या तोखे ख़बर न हुई, हुननि खे ख़बर न हुई, पर हू मजबूर आहे। हाणे इहा रक़म अमरुहु इलल्लाह, क़ुर पाक फरमायो मामिलो ई तुंहिंजो अल्लाह जे हवाले आहे। रब उन्हनि खे अहिड़े तरह सां ॾींदो जो इहो तो वारे वरितल रक़म जो कफ़ालो हिसाब चुकाए छॾींदो, इन जो हक़ तो ते बीहंदो ई कोन। जॾहिं चयईं न फलहु मा सलफ, जेका थी सा गुज़री, जेको रब, जेॾो रब ओॾो रब जो हुकुम, ओॾे रब तबारक व तआला जे अदल ऐं इंसाफ़ जो तक़ाज़ो ऐं कानून ऐं ज़ोर। पोइ तॾहिं फरमाई वमन आद, पर जेकॾहिं न जंहिं वटि नसीहत बि पहुती आहे उन ॻाल्हि खे न वरितई, न मुड़ियो, तौबा कयईं पर रवाजी, अल्लाह मुंहिंजी तौबा तौबा तौबा, ज़मीन ते हथ हणी पोइ ईअं बि कयईं, रवाजी तौबा कयईं, पकी न ज़ाहिरी तौर ते, कचा पका ॻोढ़ा ॻाढ़ियईं, पोइ जीअं माण्हू ॾिसी वठनि, या खणी ठीकु आहे तौबा कयईं पर वक़्ती, घड़ीअ खां पोइ साॻियो ई चए पियो त अड़े जे इहो धंधो कारोबार न कयूं त पोइ बाक़ी कंदासीं छा। वक़्त ते तौबा कयईं, ॻाल्हि ॿुधाई त रोई बि पियो, माफ़ी बि वरितईं, थोरी देरि खां पोइ साॻियो ई ओड़ो जो ओड़ो थी पियो, कुते जो कुझु नड़ में, साॻियो मिसाल ओड़ो जो ओड़ो थी पियो। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वमन आद, असांजे ॻाल्हि ॿुधण खां पोइ, तौबा थियण खां पोइ जेको वरी मोटी हिन व्याज में फाथो, फौलाइक अस्हाबुन नार, पोइ इहे जहन्नमी अथव, हुम फीहा खालिदून, इहे जहन्नम में रहंदा। हिकु जॻह ते अल्लाह तबारक व तआला फरमायो त व्याजी माण्हू जी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग आहे, जंग आहे। पोइ रब सां जेको जंग कंदो किथे खटंदो, संदसि रसूल सां जेको जंग कंदो किथे खटंदो। अल्लाह ताला फरमायो यादि रखो यमहकुल्लाहु रिबा व युरबि सदक़ात, व्याज खे अल्लाह तबारक व तआला मिटाईंदो आहे, ख़तमु कंदो आहे, व्याज वारी रक़म बचंदी न आहे। जे बची त हुन मां इज़त इंसान जी रहंदी न आहे, जे इज़त रही त पोयां हुनखे अहिड़ो विञाईंदा जो उहे पोयों नसुल हिन जे रक़म गॾु थियल व्याज वारीअ ते एतिरो ज़लील रुसवा थींदा, उहा क़ीमत चुकाए वठंदा।
व्याज रब तबारक व तआला हमेशा मिटाईंदो आहे। व युर्बि सदक़ात, सदक़ात ऐं ख़ैरात में जेका तव्हां रक़म ख़र्च कंदा हो, अल्लाह से फरमाए थो उनखे मां पालींदो आहियां, पालींदो। ढोर ढगा वठंदा आहियूं त पोइ उनखे पालींदा आहियूं, या असां थोरे पैसे ते धंधो कंदा आहियूं पोइ उन धंधे खे वधाईंदा आहियूं। इहो बि हिकिड़ो मुशाबिह आहे, तशबीह ॾिबी आहे त असां पंहिंजे कारोबार खे आहिस्ते आहिस्ते मुठियूं ॾेई ज़ोर ॾेई कस कोर करे किनात करे पंहिंजे कारोबार खे वधायो आहे। ईअं ई माण्हू पाण खे बुखूं सुखूं ॾेई करे ढोर बि पाले वधाईंदो आहे न। अल्लाह से फरमाए थो मूं वटि न के बुख आहे न के कस कोर आहे, मां तव्हांजे सदके ऐं ख़ैरात में ॾिनल माल खे ईअं वधाईंदो आहियां, पालींदो आहियां। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल कफ़ारिन असीम। अल्लाह से फरमायो त जेको बि मुनकिर आहे, असांजे तालीम जो मुनकिर ऐं ॾोहारी बस ज़िद थी पियो न, अहिड़ा माना अल्लाह से फरमायो त मूंखे पसंदि ई कोन्हनि। माना हिन आयत सेखारे छॾियो त इंसान खे जॾहिं तालीम पहुचे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी, ख़ुसूसन मुस्लमान खे, चाहे केॾो बि गाफ़िल हुजे, दीनी अहकामनि खां बेख़बर आहे, गाफ़िल आहे, पर तालीम जॾहिं पहुचंदी वञेसि न, यार सुधरंदो वञे, पाण खे संवारींदो वञे, सम्झंदो वञे, सिखंदो वञे, क़दम ब क़दम पाण खे मटाईंदो वञे, तब्दील कंदो वञे। रब तबारक व तआला जी रहमत, रब तबारक व तआला जी मदद हिन सां शामिल हाल थी वेंदी। पर जेकॾहिं नथो मटिजे पोइ बि बज़िद थो रहे, तालीम तरबियत ॿुधण खां पोइ बि बज़िद थो रहे, अल्लाह से फरमायो अहिड़ा माना मूंखे पसंदि ई कोन्हनि। पोइ रब तबारक व तआला खे जेके पसंदि कोन्हनि उन्हनि जी वक़्त ते जॾहिं परेशान थींदा उन्हनि जी मदद किथां कंदो? उहे जॾहिं दुआऊं घुरंदसि किथां क़बूल कंदो उन्हनि जी? हीअ त रब जो वॾो कुशादो फज़ल ऐं महिरबानी आहे जो असां वॾे में वॾा ॾोहारी गुनाहगार इंसान अहिड़ो कंधु मथे ऊंचो करे घुमंदा आहियूं दुनिया जे माण्हुनि जे आॾो, जो कोई बि न सुञाणे सघंदो आहे त अहिड़ो अहिड़ो ॾोहारी आहे। रब अहिड़ो त सतारीअ वारे पर्दे सां ढके माण्हुनि जे आॾो सुरखुरो करे घुमाईंदो आहे, कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे। रब तबारक व तआला जे असांजो उन्हनि ॾोहनि जो रुॻो ईअं पर्दो हटाए त माण्हू असांखे ॾिसी न सघनि, माण्हू असां सां सलाम दुआ न करे सघनि, माण्हू असांखे इज़त ॾेई न सघनि, बेइज़ती करे विझनि। पर रब तबारक व तआला हर इंसान जे मथां हिकिड़ो अहिड़ो पंहिंजे फज़ल ऐं रहम सतारीअ वारो पर्दो ॾेई ढकियो आहे, कंहिंजे बि ॾोहनि खे उघाड़ो न कयो अथईं, ज़ाहिर न कयो अथईं। पर तालीम क़ुर पाक जी एॾी चिटी ॾेई छॾियईं त मां तोखे ढकियो आहे, हिन जो मतिलबु इहो कोन्हे त तोसां हिन ॾोहनि में राज़ी आहियां। तालीम ॿुध, मटाए पाण खे, सुधार पाण खे, संवार पाण खे, तब्दीली आण पंहिंजे अंदरि। हाणे जेकॾहिं पोइ बि बज़िद थी पए न, पोइ मूंखे रुॻो हिन पर्दे हिन खणण जी देरि आहे बसि, हिते बि रुसवाई अॻिते बि रुसवाई। तंहिंजे करे बुज़ुर्गनि लिखियो आहे, अल्लाह ताला न फरमायो आहे यमहकुल्लाहु रिबा, अल्लाह व्याज जे रक़म खे, व्याज खे बर्बाद कंदो आहे, ख़तमु कंदो आहे। दुनिया जा 100 मां 99% माण्हू व्याजी कारोबार कंदड़ माण्हू दुनिया में ई रुसवा थिया। रुसवाई कहिड़ी? हिकु त उन माण्हूअ जो माल न रहंदो आहे, पछाड़ीअ में उहो एॾो कर्ज़ी, एॾो परेशान जो ख़ुदकशी के त करे था वञनि, किन खे ख़ुदा वरी बि ख़ुदकशीअ खां बचाए थो। व्याज जे इन बुरे कारोबार जे करे हिकिड़ी एॾी वॾी बीमारी आहे। ॿियो रुसवाई तंहिंखां सवाइ, टियों माण्हुनि जे दिलनि मां उनजी अज़मत उॾामी वेंदी आहे। हर उहो माण्हू जेको उनजे व्याज में सटियो हूंदो, उनजे इन फ़रेब में फाथो हूंदो, उनजे इन चकर में आयो हूंदो थोरो बि, या शाहिदीअ में या ज़मानत में या पाण ॾेती लेती करण में कंहिं बि तरह सां फाथो हूंदो, उहो हिनखे ॾिसंदो ऐं हिनखे चिड़ वठंदी, हे अहिड़ो अथई, हीअ अहिड़ो अथई, यार हे वॾो ज़ालिम अथई। माण्हुनि जे दिलनि मां इज़त निकिरी वेंदी उन व्याजीअ माण्हूअ जी, माण्हुनि वटि रुसवा थी पवंदो, ऐं वरी अल्लाह ताला जेकर उहा माल मिल्कत ख़तमु करे छॾियसि त उहो पाण खे बि न वणंदो, पंहिंजे अहल वयाल खे बि न वणंदो। एॾो अल्लाह ताला उनखे दुनिया जे ज़िंदगीअ में ई एॾो रुसवा करे छॾींदो। ऐं क़यामत जे ॾींहुं बि जॾहिं उथंदा त ख़ुदि क़ुर थो फरमाए त इहे मलूला हूंदा। क़बरुनि मां उथंदा त शैतान जो ॼण ठुशो लॻल अथनि, ठोकर शैतान जी लॻल अथनि। जीअं न कॾहिं सिहतमंद माण्हू बि कंहिंखे दिमाग़ जो धकु लॻी वञे त उहो सियाणो माण्हू बि मोगो नज़र ईंदो आहे। क़ुर पाक जे उसूल मुताबिक़ किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त यतख़ब्बतु शैतान मिनल मस्दी, माना इहा आहे त शैतान हुनखे ईअं ठोकर हणी छॾींदो आहे दिमाग़ जी, उहो माण्हू ईअं लोॾा खाईंदो वठंदो आहे। इहा सज़ा छो मिलंदी? बुज़ुर्गनि फ़क़ीहनि तौजीह करे लिखियो आहे, हिन जे करे
तो हे भी पंहिंजे पैसे ते ईअं मस्त हो, जोश जज़्बे में ईअं अखियूं पूरे पियो घुमंदो, कंहिंसां बि कोन रियात कंदो। बाबा मूंखां पैसा वरिता अथई, मूंखे मटकी खपे हर हाल काॾां बि हाणे कीअं बि करे उहो तूं वञी ॼाण मां वठंदोसांइ न छॾींदोसांइ। पोइ हे जीअं वधीक रक़म वठण में मस्तु हो न, मोगो हो। अल्लाह ताला फरमाए थो क़बर मां जॾहिं उथंदो त हुन में उहा ई मस्ती ॾींदासीं। मोगो हूंदो, अकुलु खुटल खुटल हूंदुसि, खुसियल खुसियल हूंदो, कीअं थेड़ पियो खाईंदो। जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ज़रा इन उसूल खे जेकॾहिं वठिबो त खोड़ सारा मिसाल था ज़हन में अचनि त बंदो दुनिया जी ज़िंदगीअ में जहिड़ा कम कंदो आहे सज़ा उनखे ओड़ी मिलंदी आहे। क़ुर पाक जे उसूल मुताबिक़ बि चोर खे जेका सज़ा आहे उहा उन्हनि हथ कटण जी थी मिले जिन हथनि सां चोरी कंदो आहे। ज़ानीअ खे जेका सज़ा थी मिले उनखे फटका लॻंदा आहिनि, फटका पुठीअ ते कोड़ो लॻंदो आहे, ॿुईअ ते ऐं पुठीअ ते पुठा रखनि ते जेके कोड़ा लॻंदसि, इहे कोड़ा लॻंदसि उन जॻह ते जंहिं जॻह ते हिन जी शहवत तयारु थींदी आहे पुठीअ मां, उते लॻंदसि। ऐं वरी अहिड़ी तरह सां जेको माण्हू जंहिं एतबार जो ॾोहारी हूंदो उनजी सज़ा उन एतबार जी हूंदी। तॾहिं त क़ुर पाक में चए अथई वमा रब्बुक बिग़ल्लामिल लिलअबीद, रब तबारक व तआला पंहिंजे बाननि ते ज़ुल्म कोन कंदो आहे। जहिड़ा ॾोह कंदा आहिनि सज़ा ओड़ी ॾींदा आहियूं, न हरूभरू वधीक न वरी कंहिंजो हक़ बि खुटाईंदा आहिनि। त हिननि आयतुनि सेखारे छॾियो त व्याज हिकु अहिड़ी बुरी बला बुरो मर्ज़ आहे जंहिंमां अल्लाह ताला हर मुस्लमान जी हर इंसान जी जान छॾाए। हर माण्हू हिन खां बचे त भलो आहे। जे फाथो त हिन हराम जे ज़ाइक़े खे जंहिं चखियो उहो फाथो। पोइ जिन चयो त बाबा व्याज ऐं बे ॻाल्हि साॻी त आहे, उन्हनि जहिड़ा मिसाल बुज़ुर्गनि ॾिना आहिनि। जेकॾहिं न सम्झे अञा बि त उनखे थोरो ॿुधाइजे त भला तूं त ॿुधाए, बकरी हलाल, छेलो हलाल, कुतो हराम। ॻाल्हि सम्झ में अचे थी? बकरो हलाल, कुतो हराम। कीअं छो कोन थो चई त भई हिकु जहिड़ा कुतो बि खा? उते चवंदो सम्झ में ईंदुसि त न कुतो हराम आहे। हिकिड़नि बुज़ुर्गनि त गैरत जे नाले ते अहिड़ा मिसाल ॾिना आहिनि जो इंसान जा होश हवास उॾामी वेंदा, ॾकी वेंदो। उन माण्हूअ खे व्याजी माण्हूअ जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहिनि सिंधीअ में त उन्हनि जी रन बि पराई चवंदा आहिनि। ईअं त पोइ बुज़ुर्गनि उन्हनि जे लाइ सेखारियो आहे त उनजो ज़हन छा इन हद ते वञी पहुचंदो आहे जो उनखे चइजे त घर वारी बि औरत आहे, माउ बि औरत आहे, चओ ॿई साॻा आहिनि, वॾो फ़र्क़ु आहे। कोई गैरत जे हद खां किरी पवे त बि इन लफ़्ज़नि खे साॻियो न चवंदो। कोई बकरे कुते खे हिकु जहिड़ो न चवंदो। त पोइ भाई अल्लाह ताला जॾहिं चयो आहे त वापार वारो नफ़ो तव्हां जॾहिं हलाल रखियो अथऊं, व्याज वारो हराम कयो अथऊं, उनखे तूं हिकु जहिड़ो कीअं थो चईं? पोइ बि जेकॾहिं कंहिंखे सम्झ में न अचे त पोइ अल्लाह साईं फरमायो त फौलाइक असहाबुन नार। हाणे इहो ज़िदी आहे, हाणे इहे जहन में थींदा, उते ईंदा, पोइ पाण हिनखे सटको ॾेई करे चखाए वठंदुसि सज़ा, मज़ो चखाए वठंदुसि। पोइ पुछंदोमांव त फ़र्क़ु आहे की न आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे इन इहे व्याज जे नहुसत खां बचाए, मुआशिरे खे बि इन इहे बुराईअ खां बचाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना